नाज़रीन, लखी गुलाम शाह में लखें रुपयनि जी बजट से तैयार थियल पब्लिक पार्क उजड़ी वञण खां पोइ अॻूणे MNA गौस बख्श महर मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कोशिशुनि सां पार्क जो ॿीहर मरमती कम जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हिदायतुल्लाह महर। जी हिदायतुल्लाह। जीअं त लखी गुलाम शाह जो पब्लिक पार्क जेको पहिरियों त हिन ते लखें रुपया ख़र्च थियण बावजूदि मुकमल तौर ते उजड़ी वियो हुयो, उनखे ॿीहर जेको आहे सो अॻूणे MNA गौस बख्श ख़ान महर, अॻूणे MPA मोहम्मद शहरयार ख़ान महर ऐं साबिक़ा जेको आहे सो ज़िले नाज़िम मोहम्मद आरफ ख़ान महर जेको आहे जंहिंजी कोशिशुनि सां ऐं उनखां बाद में जेके नए चूंडिजी आयल चेयरमैन दीदार हुसैन भुट्टो ऐं टाउन अफ़सर सईद अकबर महर जे कोशिशुनि सां हिनखे ॿीहर फ़ाहल कयो पियो वञे, जॾहिं त उन ते जेको आहे सो लखें रुपयनि जी ॿाहिरां मिटी घुराई वई आहे ऐं उन ते जेको आहे सो तेज़ीअ सां मरमती जो कमु हिन वक़्तु जारी आहे। जेके उन जूं चोतरफ़ दीवारियूं हुयूं, जेको पहिरियों जेको आहे सो लोही हुयूं, उहे चोरी थी वियूं राति जे पहर में। उन वक़्तु हिनखे जेको आहे सो सिरनि सां बंदि करायो वियो आहे। ॿीहर मरमती कमु तेज़ीअ सां जारी आहे। हिन पार्क ते जेको आहे सो असां हिन वक़्तु शहरी मौजूदु आहिनि। वधीक पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। इलाही सालनि खां हीउ जेको हुयो असांजो बाग उजड़ियल हुयो ऐं मां ईअं चवंदुमि त असांजो जेको टाउन ऑफिसर आयो आहे त तमामु बहितरी आई आहे लखी खे ऐं उन तमामु सुठा कम बि कराया आहिनि। हिन टाइम जेको कमु थिए थो पार्क खे नए तरीक़े सां हिकिड़ो सुठी प्लानिंग सां ठाहियो थो वञे। असांखे उमेदु आहे त इहो बहितर नमूने सां ऐं सुठे नमूने सां फंक्शनल थींदो ऐं शहरवासी हिन मां जेको आहे फ़ाइदो वठंदा। अॻ में केतिरा ई हिन ते ख़र्च थिया पर उहो नाकारा थियो ऐं जेको सॼी करप्शन थी। हिन टाइम जेको कमु हले थो लखी पार्क में ऐं प्लानिंग आहे उहा बहितर नज़र अचे थी। असां अॻिते बि इहा ई उमेदु था कयूं त जेको कमु थींदो बहितर थींदो ऐं सुठो थींदो ऐं शहरवासी हिन फ़ाइदो वठंदा। बाक़ी कुझु कमु अञा रहियल आहे। असां उमेदु था कयूं त जेके टाउन अमलो आहे, ऑफिसर आहिनि, TMO आहे, उहो इनखे नज़र में रखंदे अञा बहितर बणाईंदो त जीअं शहरवासी वॉक करण में या ॿई सहूलियतूं हिते। एडमिनिस्ट्रेटर थी करे साईं जन पार्क पहिरियों बि ठारायो हुयो, हिते ग्राउंड हूंदो हुयो, नंढे लाइ असां बि हिते रांदियूं खेॾियूंसीं। सही साहब जन हिते पार्क ठारायो, 12-14 साल ही पार्क ख़तमु थी वियो सफ़ा। वरी जीअं सही साहब जी ख़ैर सां ॿीहर पोस्टिंग थी टाउन कमेटी लखीअ में अचण सेट ते शहर जा तमामु सुठा कम कराया, हुन में पार्क खे तरजीह ॾिनई। शहर में नालनि जा कम था हलनि, पंहिंजो असांजे वार्ड वाइज़ कम था हलनि, सफ़ाई सुथरा जा कम सुठा था हलनि। हिन वक़्तु जेको आहे पंहिंजो टाउन इंतिज़ामिया हिन में हथु विधो आहे त इन में ख़ुशि थियण जी ॻाल्हि आहे। ऐं त जेको आहे हिकिड़ो 6 माण्हुनि जे निकिरी शहर जा माण्हू अचे हिते जेको आहे तफ़रीह कनि, ॿारनि बचनि खे वठी अचनि, हिकिड़ी पॉइंट ठहे। सिर्फ़ु ईअं न आहे त हाणे त सिर्फ़ु पाथ वग़ैरह जेके आहिनि ट्रैक वग़ैरह इहे ठहनि था, या जेको पाणी हिते पंहिंजो अचे बीह रहंदो तबाह थी वई, हेठां ई थी वई, उन में मिटी आहे, भंजू आहे, इहो विझराए करे उन में उनखे मथे कंदा त जीअं हिकिड़ी शइ ठहियलु आहे उन ते ख़र्च बि थियलु आहे शहर जो, त इहा वरी अञा जेकॾहिं छॾे ॾींदासीं त तबाह थींदी। बेंचूं वग़ैरह वेहण जी जायूं ऐं शेल्टर ठहंदा जंहिंमें अचे माण्हू अचे वेहनि। अॼु त लखी पब्लिक पार्क जो जेको नए तरीक़े सां हिते कमु जेको आहे हले पियो, अॻूणे MPA MNA ऐं अॻूणे ज़िले नाज़िम जी ऐं टाउन ऑफिसर ऐं चेयरमैन जे कोशिशुनि सां हिन वक़्तु जेको आहे सो नए तरीक़े सां हिन में कम में तेज़ी आहे ऐं हिते जेको आहे सो राति ॾींहुं हिन पब्लिक पार्क ते कमु जारी आहे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।